أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. إنا أعطيناك الكوثر فصل لربك وانحر إن شانئك هو الأبتر. فقال الله تبارك وتعالى في مقام آخر: رب هب لي من الصالحين. فبشرناه بغلام حليم. فلما بلغ معه السعي قال يا بني إني أرى في المنام أني أذبحك فانظر ماذا ترى. قال يا أبت افعل ما تؤمر ستجدني إن شاء الله من الصابرين. فلما أسلما وتله للجبين وناديناه أن يا إبراهيم قد صدقت الرؤيا إنا كذلك نجزي المحسنين. إن هذا لهو البلاء المبين وفديناه بذبح عظيم وتركنا عليه في الآخرين سلام على إبراهيم كذلك نجزي المحسنين إنه من عبادنا المؤمنين. وبشرناه بإسحاق نبيا من الصالحين. فقال الله تبارك وتعالى في شان حبيبه: إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. दिल जी मोहब्बत सां दुरूद शरीफ। اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد. سبحانك لا علم لنا إلا ما علمتنا إنك أنت العليم الحكيم. رب اشرح لي صدري ويسر لي أمري. अल्लाह तबारक व तआला जे कलाम मजीद मजा कुछ आयतूं तिलावत कयूं आहिनि। दुआ आहे रब साईं मूंखे सही सम्झाइण जी तौफ़ीक़ अता फरमाए ऐं अव्हांखे सम्झण जी तौफ़ीक़ अता फरमाए। सम्झण ऐं सम्झाइण खां बाद में ॿुधण ऐं ॿुधाइण खां बाद में अल्लाह रब्बुल इज़्ज़त मूंखे तव्हांखे समूरनि मुस्लमाननि खे अल्लाह पाक चङनि कमनि करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। क़ुरान पाक जे अंदरि सूरत कौसर आहे जंहिंमें 3 आयतूं आहिनि। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन काबतुल्लाह शरीफ में इबादत करण जे लाइ वेंदा हुआ। पंहिंजे मामूल जे मुताबिक़ जीअं बंदगी कंदा हुआ, इबादत कंदा हुआ, रब खे यादि कंदा हुआ। हिकिड़े दफ़े वाल नाले हिकिड़ो काफ़र अची रहियो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन काबतुल्लाह शरीफ मां ॿाहिरि निकिरी रहिया हुआ। कंहिं पुछा कई त इहो केरु शख़्स हो त उन काफ़र नऊज़ बिल्लाह चयो त इहो अब्तर हो। अरबनि में मुहावरो हो जंहिंखे पुटेली औलाद न हूंदी हुई उनखे निपटो आपरो चवंदा हुआ, यानी बे औलाद हो। उनजो नस्ल कटियल।
नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां इहे लफ़्ज़ ॾाढा गोरा गुज़रिया ऐं इन खां कुझु अॻु में हज़रत इब्राहीम नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो शहज़ादो वफ़ात करे चुको हो, जेको आख़िरी पुट हो, 3 पुट अॻु में वफ़ात करे विया ऐं चौथों पुट उहो वफ़ात करे वियो त काफ़र इन शइ ते ख़ुशि थिया त हाणे नबी मोहम्मद बिन अब्दुल्लाह जो नस्ल कटिजी वियो, उन जी पीढ़ी ख़तम थी वई। अल्लाह तबारक व तआला ये काफ़िरनि जा लफ़्ज़ नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे गुस्ताखीअ में न सही सघिया। अल्लाह तबारक व तआला नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दिल जे सदमे के ख़त्म करण जे लाइ इहा सूरत नाज़िल करणु फरमाए इन्ना अअतैनाकल कौसर, बेशक असां तोखे अता कयो आहे कौसर। कौसर जो मानाऊं मुफ़स्सिरीन हज़रात मुख़्तलिफ़ कयूं आहिनि, यानी घणो ख़ैर। उन मां मुराद क़ुरान पाक बि आहे ऐं जन्नत में हिकिड़ी नहर आहे, असां उहा तोखे अता कईसीं, या क़यामत जे ॾींहुं असां तोखे हौज़ कौसर अता कंदासीं। दुनिया में असां तोखे ख़ैर कसीर क़ुरान पाक ॾिनोसीं, तंहिंजे करे तूं गमगीन न थी। पोइ इन शुक्राने में असां तुंहिंजे मथां जेको इनाम कयो आहे, फसल्लि लिरब्बिक, पोइ तूं निमाज़ पढ़ पंहिंजे परवरदिगार जे लाइ, वनहर, ऐं क़ुर्बानी कर। इन मां मुफ़स्सिरीन हज़रात फरमाए ईद जी निमाज़ मुराद आहे ऐं क़ुर्बानी मुराद आहे। असां तोखे एॾो सारो एज़ाज़ अता करणु फरमायो आहे, हाणे उन जे शुक्राने में तूं निमाज़ बि पढ़ ऐं क़ुर्बानी बि कर। इन्न शानिअक हुवल अबतर, बेशक तुंहिंजो वेरी, तुंहिंजो दुश्मन ई निपटो आखिरो आहे, उनजो ई नस्ल कटियल आहे। पोइ जेके बि नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा दुश्मन हुया, अबू जेल हुयो, उतबो हो, शेबो हुयो, या जेके मुनाफ़िक़ ऐं काफ़िर मुशरिक हा, उन्हनि जो अॼु नाम निशान ई कोन्हे। जेकॾहिं कोई नालो बि खणंदो तॾहिं बि ज़लालत जे लिहाज़ सां खणंदो, बुग़्ज़ जे लिहाज़ सां खणंदो त इन नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां दुश्मनी कई हुई, तंहिंजे करे तुंहिंजो नस्ल पियो हलंदो। ऐं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा पैरोकार ऐं ताबेदार इहे पिया हलंदा, उन वक़्त बि हुया, उन खां बाद बि हुया, हाणे बि आहिनि। जेसिताईं अल्लाह चाहींदो तेसिताईं हलंदा ईंदा। जॾहिं ताबेदारी करण वारा ख़त्म थी वेंदा त पोइ हीअ दुनिया बि ख़त्म थींदी। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फैज़ अल्लाह तबारक व तआला एतिरो जारी ऐं सारी रखणु फरमायो त ईद जी निमाज़ ऐं क़ुर्बानी जी नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन अदा करणु फरमाई, उम्मत जे मथां बि वाजिबु आहे। हीअ ईद जी निमाज़ वाजिबु आहे, उज़ही मालदार जे मथां वाजिबु आहे। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जॾहिं उज़ही करणु फरमाई, अल्लाह पाक खां दुआ घुरियऊं त रब साईं हीअ क़ुर्बानी मुंहिंजे तरफ़ां बि क़बूल करणु फरमाए, मुंहिंजे औलाद जे तरफ़ां बि क़बूल करणु फरमाए ऐं मुंहिंजे उम्मत जे तरफ़ां बि क़बूल करणु फरमाए। इन क़ुर्बानीअ जे क़बूल करण जे लाइ
बिनी जहान जे सरदार हज़रत मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह पाक खां पंहिंजे ज़िंदगी मुबारक में दुआ घुरण फरमाई त रब साईं मुंहिंजी बि कुर्बानी क़बूल करण फरमाइजांइ ऐं क़बूल करण फरमाए मुंहिंजे औलाद जी बि मूंखां बाद में जेके बि उम्मत ईंदा उहे कुर्बानी कंदा उनजे बि कुर्बानी खे क़बूल करण फरमाइजांइ। अम्मा फातिमा साण रज़ी अल्लाह ताला अन्हा कुर्बानीअ जे लाइ ढोर वठण फरमायो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो ए फातिमा पंहिंजे उज़ई जे ढोर ते बि जॾहिं हिनखे सीर ईंदी अल्लाह पाक तुंहिंजा गुज़रियल गुनाह माफ़ करण फरमाईंदो। अम्मा फातिमा साण रज़ी अल्लाह ताला अन्हा अर्ज़ कयो या रसूल अल्लाह ए मुंहिंजा साईं इहो दर्जो इहा फज़ीलत सिर्फ़ असां अहल बैत जे लाइ आहे कन सॼी उम्मत जे लाइ आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो इहा फज़ीलत सॼी उम्मत जे लाइ आहे त जेको बि उज़ई कंदो अल्लाह तबारक व तआला उन जा गुज़रियल गुनाह माफ़ करण फरमाईंदो। इन उज़ई वारे ॾींहंनि में कुर्बानीअ खां वधीक कोई अल्लाह तबारक व तआला वटि अमल क़बूल न आहे। इहो ई फज़ीलत वारो वधि में वधि अमल आहे। ॿिया जेके बि अमल आहिनि अल्लाह पाक क़बूल करणु फरमाईंदो पर उज़ई वारे जो दर्जो जेको आहे त इन ॾींहंनि में वधीक आहे। दुआ आहे अल्लाह तबारक व तआला मालदारनि खे इन उज़ई करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। सहाबा किराम रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमईन रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अर्ज़ कयो या रसूलल्लाह हे उज़यूं छा जूं आहिनि कंहिंजो तरीक़ो आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो सुन्नत अबीकुम इब्राहीम इहो तव्हांजे पीउ हज़रत इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी सुन्नत आहे उनजो तरीक़ो आहे। हज़रत इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह तबारक व तआला जो खलील आहे दोस्त आहे। खलील उनखे चइबो आहे जो सिर्फ़ उन हिकिड़े जी मोहबत हुजे। खलीलुल्लाह जे दिलि में सिर्फ़ अल्लाह पाक जी मोहबत हुई। 80 साल ज़िंदगी गुज़री वई अल्लाह तबारक व तआला खे ॿाॾाईंदो रहियो रब्बि हबली मिनस सालिहीन रब मुंहिंजा परवरदिगार मुंहिंजा बख़्शिश करे ॾे मूंखे सालिह औलाद। अल्लाह जो उलुल अज़म पैगंबर आहे जंहिंजो खलील लक़ब आहे। अल्लाह पाक खां दुआ घुरे थो त रब साईं मूंखे हिबो करे ॾे। हिबो उन शइ खे कोटिबो आहे जेका बिना एवज़ जे का शइ ॾिनी वञे। हज़रत इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह तबारक व तआला जे तौहीद जे लाइ अल्लाह तबारक व तआला जे पैगाम पहुचाइण जे लाइ ॾींहुं और राति महिनत कई। काफ़िरनि सतायो आख़िर में बाहि में विधो वियो। एॾियूं सारियूं तकलीफ़ां अल्लाह पाक जे तौहीद जे करे अल्लाह पाक जे पैगाम पुॼाइण जे करे हज़रत इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम खे पहुतियूं। पर ईअं नथो चवे त एॾी सारी मां तुंहिंजे दीन जी ख़िदमत कई आहे इन जे सदके मूंखे औलाद अता करणु फरमाए। हज़रत इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह पाक खे फरमाए थो अर्ज़ु करे थो त रब्बि हबली मिनस सालिहीन रब मुंहिंजा मूंखे बख़्शिश करे ॾे पाण वटां औलाद जेका मुफ़्त में शइ ॾिबी आहे। अल्लाह तबारक व तआला दुआ खे क़बूल करणु फरमायो। हज़रत इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम खे पुटु ॼाओ जंहिंजो नालो हज़रत इस्माईल अलैहिस्सलातु वस्सलाम। अल्लाह तबारक व तआला जो इम्तिहान अची वियो। पहिरियों त सिर्फ़ दिलि में मोहबत अल्लाह जी हुई। हाणे फितरती तौर ते पंहिंजे औलाद सां बि मोहबत थींदी आहे। जॾहिं हज़रत इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी मोहबत पंहिंजे बचड़े हज़रत इस्माईल अलैहिस्सलातु वस्सलाम सां थी अल्लाह तबारक व तआला इम्तिहान वठणु फरमायो। हज़रत इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम खे हुकुम थियो
ए इब्राहिम इन पंहिंजे खीर पिया कबार खे ऐं पंहिंजे घरवारी हाजरा खे बैतुल्लाह वटि छॾे आ, मके पाक में छॾे आ। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम सफ़र जो सामान तयारु करे थो, कुझु खाइण जूं शयूं पीअण जूं शयूं, हलंदे हलंदे सफ़र तय कंदे मके पाक में पहुतो। आसार मालूम कराया विया। उन जाइ ते हिकिड़ो कखाणो घर ठाहे करे पंहिंजे प्यारी घरवारी पंहिंजे प्यारे बच्चे खे रहाए करे पाण वापसि थियण लॻो। अम्मा हाजरा आवाज़ ॾिनो, ए इब्राहिम हिन बयाबान इलाइक़े में कंहिंजे आसरे ते छॾी थो वञे। हिकु दफ़ो आवाज़ कयईं, ॿियो दफ़ो कयईं, टियों दफ़ो कयईं। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम आंगुर मथे खणी फरमायो त उन रब जे आसरे ते तव्हांखे छॾी थो वञा। अम्मा हाजरा अर्ज़ु करण लॻी, उहो अलाह असांखे ज़ाया न कंदो, ज़रूरु असांजी मदद करणु फरमाईंदो। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं अखि खां ॾिसण खां ग़ाइब थी विया, काबतुल्लाह शरीफ़ ॾे मुंहुं करे अल्लाह तबारक व तआला खां दुआ घुरियईं त रब साईं हिन बयाबान इलाइक़े जे अंदरि मां पंहिंजे अहल खे तुंहिंजे आसरे ते छॾी थो वञा। माण्हुनि जे दिलनि खे हिन जे तरफ़ माइल कजांइ, हिन शहर जे तरफ़ माइल कजांइ। रब्बना लियुक़ीमुस्सलात फजअल अफ़इदतम मिनन्नास तहवी इलैहिम वरज़ुक़हुम मिनस्समरात। ऐं हिननि खे तौफ़ीक़ ॾिजांइ त मुंहिंजा परवरदिगार निमाज़ खे बि क़ाइमु कनि ऐं माण्हुनि जे दिलनि खे हिन जे तरफ़ माइल कजांइ ऐं हिननि खे मेवनि जो रिज़्क़ खाराइजांइ तां त खाई करे तुंहिंजो शुक्र अदा कनि। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम जे दुआ खे अल्लाह पाक क़बूल करणु फरमायो। अम्मा हाजरा हज़रत इस्माइल अलैहिस्सलातु वस्सलाम उते रहण लॻा। कुझु ॾींहंनि खां बाद में खाधो बि खपी वियो, पाणी बि खपी वियो। अम्मा हाजरा रज़ी अल्लाह तआला अन्हा बच्चे जे परेशानीअ में, उन जे हालत में पंहिंजी परेशानी एॾी न आहे जेतिरी हज़रत इस्माइल अलैहिस्सलातु वस्सलाम जी परेशानी आहे। पाणीअ जे लाइ चकर लॻाए थी सफ़ा ऐं मरवे जे तरफ़। अल्लाह तबारक व तआला हर मुस्लमान मर्द ऐं औरत खे इन्हनि मक़ामात जी ज़ियारत नसीब करणु फरमाए। सफ़ा ऐं मरवो इहे काबतुल्लाह खां कुंड ते आहिनि। हिकिड़ी कुंड खां सफ़ा, ॿी कुंड खां मरवा, विच ते जेका जॻह आहे त उहा थोरी हेठि आहे। पोइ जॾहिं अम्मा हाजरा घुमे पई त पंहिंजे बच्चे ते बि नज़र करे पई। जॾहिं हेठि ढोरे में आई त उतां डुकण लॻी, वरी जॾहिं मथे बच्चे ते नज़र पवे पई त आस्ते पई हले। ईअं 7 चकर ॾिनई, 3 हिक पासे ॾांहुं, 4 ॿिए पासे ॾांहुं। अल्लाह तबारक व तआला हज़रत जिब्राइल अलैहिस्सलातु वस्सलाम खे मोकिलणु फरमायो। उन हिकिड़ो आवाज़ ॾिनो, अम्मा हाजरा बि रही कनाइण लॻी। हज़रत जिब्राइल अलैहिस्सलातु वस्सलाम पुछा करणु फरमाई त केरु आहियो? जे मां हज़रत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम जी घरवारी आहियां। हिते तव्हांखे कंहिंजे आसरे ते छॾी वियो आहे, जंहिं अलाह जे आसरे ते छॾे वियो आहे। कुझु गुफ़्तगू थी, हज़रत जिब्राइल अलैहिस्सलातु वस्सलाम आयो जिते इस्माइल अलैहिस्सलातु वस्सलाम खुड़ियूं हणी रहियो हो। उन खुड़ीअ वारे जाइ ते हज़रत जिब्राइल अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजो पर अलाह जे हुकुम सां हयो। उन पर हणण जी बरकत इहा थी वई जो न पथरेली ज़मीन मां पाणीअ जो चश्मो ज़ाहिर थियो। अम्मा हाजरा पंहिंजे बच्चे खे बि पीआरियो, पाण बि पीतई, पंहिंजी खली बि भरियईं। पाणी वधंदो वञे पियो, पोइ हुनखे बनड़ो ॾेई करे चई ज़म ज़म बीह बीह। उहो पाणी उते रुकिजी वियो। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो, अम्मा हाजरा ते अल्लाह पाक रहम करणु फरमाए, पर जेकॾहिं इहो बनड़ो पाणीअ खे रोके न हा त इहो सारी ज़मीन में फैलिजी वञे हा। पर अल्लाह तबारक व तआला जी इन में हिकमत हुई, जेका बरकत वारी शइ आहे अल्लाह पाक उनखे मख़फ़ी रखणु फरमायो, हिक जाइ ते रखणु फरमायो।
रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो इहो ज़मज़म जो पाणी मुस्लमान जंहिं इरादे सां पीअंदो अल्लाह तबारक व तआला उन जी उमेद खे पूरो करणो फरमाईंदो। बुख खे ख़त्म करण जे लाइ पीअंदो, बुख ख़त्म थींदी। उञ खे ख़त्म करण जे लाइ पीअंदो, उञ ख़त्म थींदी। ॿिए कंहिं इरादे सां पीअंदो अल्लाह पाक उन जी जाइज़ उमेद पूरी करणो फरमाईंदो। किताब जे अंदरि अचे थो जॾहिं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन 8 हिजरीअ में मको पाक फतह कयो, हज़रत अब्बास साईं ऐं बिन अब्बास साईं रज़ी अल्लाह ताला अन्हुमा खे फरमायाऊं त इन ज़मज़म मां मूंखे ढोल भरे ॾे पाणीअ जो, पोइ पाण पीअण फरमायाऊं ऐं कुझु बचत फरमायूं त इहो इन में मिलाए छॾियो तां त क़यामत ताईं मुंहिंजा उम्मती ज़मज़म जो पाणी बि पीअनि, मुंहिंजी ओभर बि पीअनि। इन पाणीअ में ॿ फज़ीलतूं आहिनि। दुआ अल्लाह तबारक व तआला तव्हां असांखे उन्हनि जे ज़ियारत करण जी तौफ़ीक़ अता फरमाए ऐं उते हली करे इन्हनि पाणीअ जे वापराइण ऐं इस्तेमालु करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। इहो इन एॾे सारे मुश्किलात वक़्त में अम्मा हाजरा जी सदा हुई अल्लाह तबारक व तआला पूरी करणो फरमाई। पोइ उमिरे कंदड़नि ऐं हाजी कंदड़नि हज कंदड़नि जे लाइ इहे चकर सफ़ा ऐं मरवे जा वाजिब आहिनि। अल्लाह पाक क़ुरान पाक जे अंदरि फरमायो इहे मुंहिंजे निशाननि मां निशानियूं आहिनि। इन्न सफ़ा वल मरवत मिन शआइरिल्लाह, इहे अल्लाह जे निशाननि मां निशानियूं आहिनि सफ़ा ऐं मरवो। पोइ जेको हज ऐं उमिरो करे त उन्हनि जी डुक भरे। जॾहिं हज़रत इस्माईल अलैहिस्सलातु वस्सलाम डुकण जहिड़ो थियो वरी ॿियो इम्तिहान अची वियो। क़ुरान पाक में अल्लाह पाक फरमायो हज़रत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे प्यारे बचे खे हज़रत इस्माईल अलैहिस्सलातु वस्सलाम खे चवण लॻो क़ाल या बुनय्य इन्नी अरा फिल मनामि अन्नी अज़बहुका फंज़ुर माज़ा तरा। चयो इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम हे पुटड़ा बेशक ॾिसां थो मां तोखे निंड में त बेशक मां ज़बह कयां थो तोखे। फंज़ुर माज़ा तरा, ॾिस त तुंहिंजी मर्ज़ी छा आहे। नबियनि जो ख्वाब बि वही हूंदो आहे। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम जे मथां इहो वॾो इम्तिहान अची वियो। 80 साल खां बाद में पुटु थियो आहे। वरी उनखे परे करण जो हुकुम थियो। वरी उन खां बाद में उनखे ज़बह करण जो निंड में ख्वाब ॾिसे थो। हज़रत इस्माईल अलैहिस्सलातु वस्सलाम बि सदोरो ऐं सालिह फर्मा बरदार पुटु हो। उन बि थॾे ते जवाबु ॾिनो क़ाल या अबति फ़अल मा तुमर, ए अबा करे ॾे तूं जेको तोखे हुकुम कयो वियो आहे। सतजिदुनी इंशा अल्लाहु मिनस साबिरीन, सिगो ई तूं मूंखे लहंदे जेकॾहिं अल्लाह ताला घुरियो सब्र वारनि मां। मूंखे तूं सब्र कंदड़नि मां लहंदे, बसि जेको तोखे हुकुम थियो आहे उहो तूं करे ॾे। पोइ जॾहिं ॿई पैगंबर हज़रत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम ऐं हज़रत इस्माईल अलैहिस्सलातु वस्सलाम अञा पैगंबरी मिली कोन्हे, तक़रीबन 7 खां 13 साल उमिरि लिखी अथऊं। इन विच जे अंदरि इहो हुकुम आयो फलम्मा असलमा वतल्लहु लिलजबीन, पोइ जॾहिं ॿई फर्मा बरदार थी करे अल्लाह जे हुकुम खे पूरे करण जे लाइ हज़रत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम हज़रत इस्माईल अलैहिस्सलातु वस्सलाम खे लेटायो, छुरीअ खे तिखो करणु लॻो। हज़रत इस्माईल अलैहिस्सलातु वस्सलाम अर्ज़ु कया बाबा पंहिंजे कपिड़नि खे मज़बूत कजांइ, तव्हां त मुंहिंजी रत मथां तव्हांजे कपिड़नि खे लॻे ऐं पंहिंजे अखियुनि ते पटड़ी ॿधिजो, मथां पुट जी शफ़क़त पीउ जी, इन जे करे तव्हां इम्तिहान में नापास थी पओ, पंहिंजे अखियुनि ते पटड़ी ॿधिजो। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे अखियुनि ते पटड़ी ॿधणु फरमाई। जॾहिं छुरी वाहणु शुरू करे थो अल्लाह तबारक व तआला छुरीअ खे हुकुम करणु फरमायो ए छुरी तोखे अॼु वढण वारो कमु नाहे करणो। छुरी जवाबु ॾिनो, पत्थर ते हणे पियो। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम
त पत्थर बद थी वञे पियो। पर जॾहिं पशम खां वधीक नरम हज़रत इस्माईल अलैहिस्सलातु वस्सलाम जे नरम खल ते हलाइण लॻे पियो त छुरी उनखे न पई वढे। इन मां इन जे तरफ़ ई इशारो आहे त हर शइ जेका ताबे आहे फर्मा बरदार आहे त अलाह जे हुकुम जी आहे। जेसि ताईं अलाह जो हुकुम न ईंदो आहे हिकिड़ो पन बि न चुरंदो आहे, न किरंदो आहे। छुरीअ खे कहिड़ी ताक़त जो वढे, पाणीअ खे कहिड़ी ताक़त जो ॻोड़े। अलाह जो हुकुम अची वियो। बनी इसराईल हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम पार थी विया। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम इन पंहिंजे कम में मशगूल हो। अल्लाह तबारक व तआला हज़रत जिब्राईल अलैहिस्सलातु वस्सलाम खे हुकुम करणु फरमायो, ए जिब्राईल जन्नत मां हिकिड़ो तुंबो काए इन जाइ ते लेटाए हज़रत इस्माईल खे परे कर, तां त मुंहिंजो पैगंबर ख़लील इम्तिहान में पास थी वञे। इन मामले खे अल्लाह तबारक व तआला ॾिसंदे ॼाणींदे फरमायो, वनादैनाहु या इब्राहीम क़द सद्दक़्ता रुया इन्ना कज़ालिका नजज़िल मुहसिनीन। ऐं असां सॾु कयोसीं इब्राहिम, तहक़ीक़ तो पंहिंजो ख्वाब सचो कयो, अहिड़ीअ तरह सां बदिलो ॾींदा आहियूं नेकोकारनि खे। इन हाज़ा लहुवल बलाउल मुबीन, बेशक इन में कामयाबी आज़माइश आहे पधरी। जॾहिं दुंबो ज़बह थी वियो, हज़रत इस्माईल अलैहिस्सलातु वस्सलाम खे जिब्राईल अलैहिस्सलातु वस्सलाम परे कयो। जॾहिं हज़रत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे अखियुनि तां पटड़ी खोली ॾिठई त पुटु सही सलामत बीठो आहे, उन जाइ ते दुंबो ज़बह लॻो पियो आहे। अल्लाह तबारक व तआला जे तरफ़ खां दिलजाए आई त तो तहक़ीक़ पंहिंजे ख्वाब खे सचो कयो। अहिड़ीअ तरह सां बदिलो ॾींदा आहियूं नेकोकारनि खे। इंसान जे मुक़ाबिले में अल्लाह पाक दुंबे खे लाइण फरमायो। इहो हाणे जेका उज़ई आहे ॼण त इंसान जे जान जो बदिलो आहे। मालदारनि जे मथां साल में हिकु दफ़ो इहा क़ुर्बानी करणु वाजिबु आहे। दुआ आहे अल्लाह तबारक व तआला तव्हां ऐं असांखे क़ुर्बानी करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। इहा हज़रत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम जो तरीक़ो ऐं सुन्नत आहे। दुरूद शरीफ़। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। हाणे जेकॾहिं कोई माण्हू ख्वाब लहे त मां निंड में फलाणे रिश्तेदार खे ज़बह कयां थो त इहो शैतानी ख्वाब आहे, उन ख्वाब ते अमल न कबो। अल्लाह तबारक व तआला हिकिड़ो नमूनो क़ुरान पाक जे अंदरि ज़िक्र करणु फरमायो त मुंहिंजे नबीअ जॾहिं मुंहिंजो हुकुम आयसि त कंहिं शइ खे न ॾिठई, मुंहिंजे हुकुम खे ॾिसी करे पुट बि प्यारो बि क़ुर्बान करण जे लाइ तयारु थी वियो। पर अल्लाह तबारक व तआला जी इन में हिकमत हुई। इन जाइ ते दुंबो आयो। तां त समूरा ईंदड़ इंसान मोमिन क़यामत ताईं पंहिंजे जान जे बदिले में क़ुर्बानी कनि त जानवर हलाल कनि। अल्लाह तबारक व तआला खे हज़रत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम जी इहा क़ुर्बानी एॾी वणी वई जो क़ुरान पाक जे अंदरि अल्लाह पाक ज़िक्र करणु फरमाए त क़ुर्बानी हर हिक खे पसंदि ईंदी आहे। जेकॾहिं कोई शख़्स कंहिंसां कंहिं मामले में क़ुर्बानी कंदो आहे त उहो उनखे प्यारो लॻंदो आहे। सहाबिन सगोरनि पंहिंजे नबीअनि सां क़ुर्बानियूं कयूं, उहे उन्हनि खे प्यारा, वरी इन जे सदिके अलाह खे प्यारा थी विया। पर जिन पैगंबरनि त अॻई रब खे प्यारा हुआ, पर उन्हनि अलाह जे हुकुम जी तकमील कई, उन्हनि खे पूरो कयो। अल्लाह तबारक व तआला उन जी साराह हिन क़ुरान पाक जे अंदरि बयानु करणु फरमाई। इहा साराह क़यामत ताईं पई ॻाए। अलाह खां दुआ औलाद जे लाइ घुरिजे त क़ुरानी नुस्ख़ो इहो आहे, सालिहीन फर्मा बरदार। उन सां ॿिया लफ़्ज़ बि मिलाइजनि।
फर्मा बरदार भी हुजे ऐं हयाती वारी भी हुजे। औलाद भी ॾे, फर्मा बरदार भी ॾे ऐं हयाती वारी भी ॾे। इहे टे जुमला अल्लाह तबारक व तआला खां घुरजनि। औलाद थे, नाफरमान थे, औलाद थे सालियो थे, वफ़ात करे वञे, तंहिंजे करे औलाद जे लाइ अल्लाह पाक खां इहे टई मुतालिबा कजनि, घुर कजे त रब साईं औलाद बि ॾे, फर्मा बरदार बि ॾे, हयाती वारी बि ॾे। जॾहिं हज़रत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम एॾी सारी क़ुर्बानी कई, घुरे त अल्लाह खां पुटु, पर अल्लाह तबारक व तआला महिरबानी करे ॿियो पुटु बि अता करणु फरमायो। ओढ़प में जॾहिं मलाइक वञनि पिया लूत अलैहिस्सलातु वस्सलाम जे क़ौम जे मथां अज़ाब करण जे लाइ, त हज़रत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम वटि आया ख़ुशख़बरी ॾियण जे लाइ। पोइ हुन ईअं ई सम्झो त हीअ महिमान इंसानी शिकिल में आया हुया, मलाइक पर इंसानी शिकिल वठी करे आया। पोइ जीअं ई हज़रत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम वियो त भुॻल गाबो खणी करे अॻियां रखियनि, पोइ खाइनि न पिया। अॻे दौर में इहो हो त जेकॾहिं महिमान न का शइ खाए न पीए, सम्झिबो त हीउ मुंहिंजो दुश्मन आहे। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम खे ख़ौफ़ वेठो त हीअ अलाए मुंहिंजा दुश्मन न आहिनि। पोइ हज़रत जिब्राईल अलैहिस्सलातु वस्सलाम चयो त असां अलाह जा मलाइक आहियूं, लूत अलैहिस्सलातु वस्सलाम जे क़ौम ॾे वञूं था, तंहिंजे करे तव्हांखे ख़ुशख़बरी ॾियण आयासीं पुटु इसहाक़ जी। अव्हांखे पुटु थींदो बीबी सारा मां, ऐं हज़रत इस्माईल अमा हाजरा मां हो, ऐं हज़रत इसहाक़ अलैहिस्सलातु वस्सलाम उहो बीबी सारा मां हो। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं ॿ ई पुट रब अता करणु फरमाया, अल्लाह जो हम्द ऐं सराह कई। अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी वहब ली अलल किबरि इस्माईल व इसहाक़। समूरी तारीफ़ूं साबित आहिनि उन अल्लाह जे लाइ जंहिं मूंखे पीढ़ीअ में ओढ़प में पुट अता करणु फरमाया, इस्माईल ऐं इसहाक़। इन रब्बी लसमीउ दुआ, बेशक परवरदिगार मुंहिंजो ॿुधंदड़ ऐं ॼाणींदड़ आहे दुआऊं। हर नेमत खां बाद में इंसान जे मथां, मोमिन जे मथां अल्लाह जो शुक्र करणु वाजिबु आहे। पुट जी नेमत हुजे, न्याणीअ जी नेमत हुजे, माल जी नेमत हुजे, रिज़्क़ हलाल जी नेमत हुजे, अल्हम्दुलिल्लाह चए। इंसान जे बदन में अल्लाह पाक सिहत ॾिनी, इहे उज़वा ॾिना, इन जी क़दुरदानी शुक्रानो इहो आहे त मुस्लमान 5 वक़्त निमाज़ पाबंदीअ सां पढ़े। असां मुस्लमाननि मां निमाज़ हली वई आहे, क़ुरान पाक जो दौरु हलियो वियो आहे, ज़िक्र अज़कार हलियो वियो आहे। पोइ जॾहिं नेकीअ जा कम हलिया वेंदा, बुराई आम थींदी, त पोइ उनजो रिज़ल्ट ख़राबु थींदो। जॾहिं ज़मीन ते अल्लाह पाक जी बंदगी कई वेंदी आहे, अल्लाह पाक रहम करे पोइ उन बाननि जे मथां पंहिंजे रहमत जी बरसाति वसाईंदो आहे, राज़ी थियणु फरमाईंदो आहे। दुनिया में दुस्तूर आहे, जंहिं घर जा वॾे जो कोई चवणु न वठंदो आहे त उहो उन्हनि खे पिटींदो आहे, घटि वधि ॻाल्हाईंदो आहे, घर में अचणु गवारा न कंदो आहे। इहो त हिकिड़ो इंसानु आहे, पर रब साईं एॾियूं सारियूं नेमतूं ॾिनियूं, एॾो सारो इंसानु पैदा कयईं ऐं बेबहा नेमतूं ॾिनई। उहो इंसान जो रब सां सरकशी करे, वॾाई करे, तकबुर करे, रब जी बंदगी न करे, उहो रब खे बि कावड़ ईंदी आहे। रब जे कावड़ जहिड़ी कंहिंखे कावड़ कोन्हे। रब कावड़जी पवंदो आहे त पोइ जॾहिं वठु कंदो आहे त छॾाइण वारो कोई न हूंदो आहे। इन बत्श रब्बिक लशदीद, अल्लाह तबारक व तआला फरमायो, बेशक परवरदिगार तुंहिंजे जी पकड़ सख़्त आहे। निमाज़ न पढ़णु केॾो वॾो गुनाह आहे, जो जॾहिं बेनिमाज़ी मरे थो त उञो ऐं बुखियो थी मरे थो। सारो ज़मीन जो पाणी पीआरियो वञे तॾहिं बि हुनजी उञ ख़तमु न थिए। बेनिमाज़ी क़यामत जे ॾींहुं उनजा मुंहं कारा हूंदा। बेनिमाज़ी क़यामत जे ॾींहुं फिरौन, हामान, उबई बिन खलफ सां गॾु करे उथारिया वेंदा। एॾा वईद आहिनि, पोइ बि मुस्लमान जी
भंजर नथी भुरे, अल्लाह जा घर खाली, ईअं इंसान वधे थो घुमंदो फिरंदो त कामयाबी निमाज़ में आहे। क़यामत जे ॾींहुं जन्नती सुवाल कंदा जहन्नमिन खां त तव्हां हेॾे छाजे करे पिया आहियो? उहे पहिरियों जवाबु इहो ॾींदा, क़ालू लम नकु मिनल मुसल्लीन, असां निमाज़ न पढ़ंदासीं। तंहिंजे करे निमाज़ मोमिन जी निशानी आहे। इस्लाम में कुफ्र ऐं फ़र्क़ु, इस्लाम ऐं कुफ्र में फ़र्क़ु करण वारी निमाज़ आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो, जेकॾहिं आज़ान ॾियण जी ऐं पहिरीं सिफ़ में बीहण जी सवाब जी मुंहिंजी उम्मत खे ख़बर हुजे त पाण में रीस कनि, पोइ कुणा विझनि त अॼु तूं आज़ान ॾे, सुभाणे मां ॾींदुमि, परीहं फलाणो ॾे, ईअं कुणा विझी करे हफ़्ते जो रूट ठाहिनि या महीने जो रूट ठाहिनि, जेकर उनखे सवाब जी ख़बर हुजे ॼाणे वठनि। ऐं पहिरीं सिफ़ में बीहण जी जेकर उनखे सवाब जी ख़बर पवे त पोइ पाण में रीस कनि, पोइ उन जहिड़े खे टारण जे लाइ पाण में कुणा विझी करे वारे ते अॻे सिफ़ बीहनि। एॾो निमाज़ आज़ान ॾियणु ऐं पहिरीं सिफ़ में निमाज़ बीहण जो सवाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ॿुधाइणु फरमायो। ऐं पाण फरमायूं त तव्हां पंहिंजे जॾहिं निमाज़ पढ़ो त पंहिंजे सिफ़ुनि खे सिधो रखो। जेकॾहिं तव्हां सिफ़ खे टेढ़ो कंदव त अलाह साईं तव्हांजे मुंहनि में टेड़ विझी छॾींदो। ॿीअ रिवायत में अचे थो तव्हांजे दिलनि में टेड़ थी वेंदी। निमाज़ पढ़णु सिर्फ़ु सिफ़ में सिधो थी न बीहण जे करे इंसान जे चेहरनि में फेर अची वेंदो ऐं दिलनि में फेर अची वेंदी। पोइ जेकॾहिं मुस्लमान निमाज़ पढ़े ई कोन त पोइ दिलनि में केॾो फेर हूंदो ऐं मुंहनि में केॾो फेर हूंदो। इहो हर हिकु इंसान मुशाहिदो करे सघे थो त पाण में केतिरी मुहबत आहे, केतिरा हिक ॿिए जा मुंहं वणनि था। इहा नहूसत इहा आहे जो असां मुस्लमाननि मां निमाज़ वई आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो, हिकिड़े दफ़े पाण वञनि पिया त सवारी टहण लॻी, पाण ते बीठा, पोइ हुकुम करणु फरमायूं त छड़ी पटे अचो। पोइ छड़ी पटे करे उनखे ॿ हथ करे उन ॿिन्ही क़बरनि ते रखणु फरमायूं। पाण ॿुधाइणु फरमायूं त ही ॿ क़बरूं आहिनि जिन खे अज़ाब थी रहियो हो। अलाह पाक मूंखे ॼाणायो इन्हनि खे एॾे वॾे कम जे करे बि अज़ाब न थी रहियो हो, पर हिकिड़ो इन मां उहो शख़्स आहे जेको पाकाई हासिल न कंदो हो, पेशाब करे वटि न कंदो हो, इन जानवरनि वांगुरु उथी करे हलियो वेंदो, पोइ पेशाब जा टेड़ा उन जे बदन ते लॻा। हाणे हुन पेशाब जे टेड़नि जे करे हिन खे क़बर में अज़ाब थी रहियो आहे। इंसान पाकाई तॾहिं हासिल करे सघंदो जॾहिं निमाज़ जो पाबंद हूंदो। तंहिंजे करे मुंहिंजा मुस्लमान भाइर निमाज़ जी पाबंदी कयो, पाकाई रखो, जान जी बि पाकाई हुजे, कपिड़नि जी पाकाई हुजे, दिलि जी पाकाई हुजे, ज़ाहिर ऐं बातिन ॿई पाक हुजनि। निमाज़ इंसान पढ़े, अल्लाह तबारक व तआला समूरा मसइला हल करणु फरमाईंदो आहे। ॿिए क़बर वारे जे लाइ फरमायूं त ही चुगलखोर हो, हुन जूं ॻाल्हियूं हुनखे ॿुधाईंदो हो, माण्हुनि में झेड़ो पैदा कंदो हो। इहे एॾो वॾी ॻाल्हि बि कोन्हे, जेकॾहिं बचे हा त हुन खां बची बि वञे हा। पाण फरमायूं ॿी रिवायत जे अंदरि चुगलखोर जन्नत में दाख़िल न थींदो। हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जे दौर में कहत पियो, ॾुकार पियो, पाणी ख़तमु थी वियो, बरसातियूं बंदि थी वियूं, माण्हू मिणी करे आया हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम वटि, ए मूसा अल्लाह खां दुआ घुर त रब साईं बरसाति वसाए, माल मरनि था, पोखां सड़ी वियूं। हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम चयो त फलाणे वक़्त ते हेतिरा माण्हू 70 माण्हू अचो या 70,000 गॾिजी करे रब खां दुआ घुरूं था। पोइ जॾहिं समूरा आया, दुआ घुरी वई, बरसाति कोन उठी। बनी इसराईलनि में सुवाल जी ऐं टोक जी आदत हूंदी। हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम खे चयूं त ए मूसा
समूरा माण्हू बि आया, दुआ बि थी, अञा बरसाति न वसी। हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम अर्ज़ु कयो, या रब, ही समूरा माण्हू बि कठा थिया, दुआ बि थी, बरसाति न वसी। अल्लाह तबारक व तआला फरमायो, इन्हनि माण्हुनि में हिकिड़ो अहिड़ो माण्हू आहे जेको गुनाहगार आहे। उनजो गुनाह कहिड़ो आहे? ॿुधायो वियो त उहो चुगलखोर आहे। हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जलाल में अची करे चयो त हे बदबख्त, हिन जथे मां, हिन जमात मां निकिरी वञ। तव्हां त अलाह जी बरसाति, मींहुं वसे, माण्हू ड्रव कनि, पोखां सायूं थियनि, जानवर पाणी पीअनि। उन चयो त हाणे जेकॾहिं ॿाहिरि निकिरंदुमि त जेसि ताईं जीअरो हूंदुमि तेसि ताईं हे माण्हू मूंखे टोकींदा। ज़ाहिर थी पवंदुमि। उते जो दिलि में अलाह पाक खे ॿाॾाइण लॻो त रब साईं, एतिरो वक़्तु तूं मूंखे ढकियो आहे, हाणे मां सची तौबा कयां थो, मूंखे माफ़ करणु फरमाए, मुंहिंजे हालत ते रहम करणु फरमाए। ईअं गिड़गिड़ाईंदे ॿाॾाईंदे अल्लाह तबारक व तआला हुनजे दुआ खे क़बूल करणु फरमायो। बरसाति उठी। वरी साॻाई बनी इसराईल मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम खे वरी सुवाल करणु लॻा, ए मूसा, उहो माण्हू बि कोन निकितो, वरी बरसाति बि वसी, आहे छा ॻाल्हि? हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम अलाह खे अर्ज़ु कयो, या रब, वरी हे सुवाल थियो आहे, उहो भला ॾस त माण्हू कहिड़ो आहे? अल्लाह तबारक व तआला फरमायो, जंहिं कम खां मां पाण रोकियो आहे, उनजे वरी तोखे ॾस कीअं ॾियां? तंहिंजे करे मूंखां हुन माफ़ी वरिती आहे, मां हुनखे माफ़ कयो आहे। बसि मां उनखे ढकियो आहे, अॻियां बि ढकियो थियोमांसि, हाणे बि ढकियो थियोमांसि, तंहिंजे करे इन ॻाल्हि में तूं न अच। त मुंहिंजा मुस्लमान भाइरो, के अहिड़ा गुनाह हूंदा आहिनि जो हिकिड़े जे करे पोइ सॼे क़ौम जे मथां तबाही ईंदी आहे। तंहिंजे करे हर इंसान पंहिंजे कए जे मथां पेशेमान थिए, अल्लाह तबारक व तआला खां माफ़ी वठे। रब रहीम आहे, माफ़ करण वारो आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो, आफ़ियत जो तव्हां रब खां सुवाल कंदा कयो त रब साईं असांखे आफ़ियत ॾे, तंदुरुस्ती ॾे, सिहत ॾे, माल ॾे, औलाद ॾे। तकलीफ़ जी घुर न कंदा कयो, छो त इंसान में सहपन आहे। अलाह जे तरफ़ां आज़माइश अची वञे, रब खां सब्र घुरिजे, पर घुरी का शइ न वठिजे। घुर बि नेकी आहे, घुर बि आफ़ियत आहे। के माण्हू वॾाईअ में अची करे, तकबर में अची करे पोइ अहिड़ा मामलात घुरंदा आहिनि। फलाणी क़ौम जो टकर थिए त उनखे ख़बर ॾेई छॾियऊं, ॿिए जे आड़ में छड़ो अचे विढ़े थो। पोइ जॾहिं उहा मुसीबत अची वेंदी आहे, उहा इंसान जी पंहिंजी घुर हूंदी आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो, जेकॾहिं कंहिंजे मथां मुसीबत अची वञे त ॿियो मुस्लमान हुनजे मथां ख़ुशि न थिए, चङो थियो फाथो, हाणे हिनखे ख़बर पवंदी। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो, अलाह इन शइ ते क़ादिर आहे जो उनखे आजो करे तोखे वरी उन में फासाए। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन 1400 साल अॻ में पंहिंजे उम्मत खे अहिड़ा सबक़ ॾियणु फरमाया। दुआ आहे अल्लाह तबारक व तआला तव्हां ऐं असां समूरनि मुस्लमाननि खे पाण में हिक ॿिए जी हमदर्दी करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन त ईअं फरमायो, मोमिन जे लाइ ईअं आहे जीअं सॼो जिस्म हुजे। अखि में सूर आहे त सॼो बदन बेक़रार आहे, पेर में कंडो लॻे थो सॼो बदन बेक़रार आहे, हौड़ में सूर पवे थो निंड हराम आहे, पेट में सूर पवे थो निंड हराम आहे, त समूरा उज़वा बेक़रार हूंदा आहिनि। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन समूरनि मुस्लमाननि जो मिसाल ईअं ॼण फरमायो त हिकिड़े मुस्लमान खे तकलीफ़ त समूरनि ॼण त मुस्लमाननि खे तकलीफ़, पोइ ॿिया मुस्लमान हुन जे तकलीफ़ खे टारण जे लाइ कोशिशि कनि। दुआ आहे अलाह साईं तव्हां असांखे इन अमल जे मथां, इन हुकुम जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। पाण फरमायो मोमिन जो मिसाल ईअं आहे जे भित आहे, भित जूं सिरां हिक ॿिए सां ॻंढियल आहिनि त इहा भित मज़बूत बीठी आहे, पोइ सने ठोकर सां बि न किरंदी ऐं हवा सां बि न किरंदी। पर जेकॾहिं सिरां ईअं रखियलु हूंदियूं, परे परे सिर रखियल हूंदी, पोइ थोरो बि लोॾो आयो त उहा किरी पवंदी, हवा जो आयो धिको आयो उहा किरी पवंदी।
असांखे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन अहिड़ा सबक़ अता करणु फरमाया जेके इंसान जे कामयाबी ऐं कामरानीअ जो सबक़ ॾियनि था। दुआ आहे अलाह साईं मूंखे तव्हांखे जमी मुस्लमाननि खे इन्हनि ॻाल्हियुनि जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। जीअं ज़ाहिर असांजो पाक हुजे अहिड़ी तरह असां पंहिंजे अंदर खे बि पाक रखूं। समूरनि मुस्लमाननि जे लाइ ख़ैर ख़्वाहीअ जी दिलि में तड़प रखूं। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हिकिड़े सहाबीअ ॾे इशारो कंदे फरमायो त इहो शख़्स जन्नती आहे। साहबा किराम हैरान थी विया। मजलिस खां बाद में जॾहिं मजलिस पूरी थी उन खां पुछा करणु फरमायूं त अदा तुंहिंजो कहिड़ो अमल आहे? उन चयो त बसि मुंहिंजो इहो हिकिड़ो वॾो अमल आहे जो कंहिं बि मुस्लमान ना मूंखे दिलि में बुग़्ज़ न हूंदो आहे। समूरनि जे लाइ ख़ैर ख़्वाही हूंदी आहे। दुआ आहे रब साईं मूंखे तव्हांखे जमी मुस्लमाननि खे अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। 5 वक़्त नमाज़ पाबंदीअ सां पढ़ण जी तौफ़ीक़ अता फरमाए। वाखिर दअवाना अल्हम्दुलिल्लाह। रब्बना इग़फिर लना व लिइख़्वानिना अल्लज़ीना सबक़ूना बिल ईमान व ला तजअल फ़ी क़ुलूबिना ग़िल्लन लिल्लज़ीना आमनू रब्बना इन्नका रऊफ़ुर रहीम। या हय्यु या क़य्यूम बिरहमतिका नस्तगीस। रब्बना इग़फिर लना व लिइख़्वानिना अल्लज़ीना सबक़ूना बिल ईमान व ला तजअल फ़ी क़ुलूबिना ग़िल्लन लिल्लज़ीना आमनू रब्बना इन्नका रऊफ़ुर रहीम। अल्लाहुम्मा इन्ना नजअलुका फ़ी नुहूरिहिम व नऊज़ु बिका मिन शुरूरिहिम। या हय्यु या क़य्यूम बिरहमतिका नस्तगीस। हस्बुनल्लाहु व निअमल वकील व निअमल मौला व निअमन नसीर। कुल्लमा औक़दू नारन लिल हर्बि अत्फ़अल्लाह। या इलाहुल आलमीन ॿिन्ही जहाननि जूं भलायूं नसीब अता फरमाए। ॿिन्ही जहाननि जे बुराइनि खां बचाए। इस्लाम ईमान कामिल एहसान ते रहाए। इस्लाम ईमान कामिल एहसान सां जीअं असांजो हिन दुनिया मां ख़ात्मो बिल ख़ैर थिए। या इलाहुल आलमीन जेका पूरे मुल्क जे अंदरि किरान जे नाले ते अज़ाब थी रहियो आहे अलाह साईं को माफ़ करणु फरमाए। हरमैन शरीफ़नि जी हिफ़ाज़त करणु फरमाए। जंहिं हज अदा कयो अलाह साईं क़बूल करणु फरमाए। या अलाह समूरनि मुस्लमाननि खे हज बैतुल्लाह सआदत नसीब करणु फरमाए। या इलाहुल आलमीन जेका ई पाबंदी आहे हिनखे ख़तमु करणु फरमाए। मुस्लमाननि जे दिलनि खे पंहिंजे फर्मा बरदारीअ जी तरफ़ मोड़णु फरमाए। या अलाह साईं मसाजिद मदारिस जी हिफ़ाज़त करणु फरमाए। उलमा हक़ जी हिफ़ाज़त करणु फरमाए। पाण प्यार मोहबत एके सां रहण जी तौफ़ीक़ अता फरमाए। वॾड़नि जे अदब करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। नंढनि ते रहम करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। जेके बि इख़्तिलाफ़ आहिनि अलाह साईं उन्हनि खे निबेरण जी तौफ़ीक़ अता फरमाए। या इलाहुल आलमीन असांजी इज़त आबरू जान माल जी हिफ़ाज़त करणु फरमाए। जेकी बि असांजा वॾड़ा उस्ताद मिट माइट दोस्त अहबाब वफ़ात करे चुका आहिनि अलाह साईं उन्हनि जे क़बरुनि खे जन्नत जे बाग़नि मां बाग़ बणाइणु फरमाए। या अलाह उन्हनि जे दर्जात खे बुलंद करणु फरमाए। उनजे पोयनि खे नेक सालियो हयाती वारो करणु फरमाए। जेको घुरियोसीं उहो बि अता करणु फरमाए। या अलाह जेको तुंहिंजे इल्म में भलायूं आहिनि या अलाह उहे बि अता करणु फरमाए। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम व सल्लल्लाहु अलैहि व अला आलिहि